ज़ुहैबा शेख जी रिपोर्ट मुताबिक़ घारे शहर में खाते जे फूड सेफ्टी ऑफिसर मैडम नताशा मुख़्तलिफ़ बेकरीज़ होटलूं ऐं मुख़्तलिफ़ जायुनि ते छापा आणी खाधे में तैयार थींदड़ शयुनि जे चकास कई ऐं सफ़ाई न हुअण गैर मयारी शयुनि जे करे नाक़िस मटीरियल इस्तेमालु करण ते कुझु ॾंड विधा ऐं मुख़्तलिफ़ होटलुनि वारनि खे तंबीह ऐं नोटिस ॾिना। लाइसेंस ठाराइण लाइ चालान भरे ॾिना विया त जीअं जल्द लाइसेंस ठाराए सघजनि। घारो शहर जे वॾे नाले वारे असीस बेकरीअ जे गुदाम में गैर मयारी मटीरियल हुअण ते सफ़ाई न हुअण करे ₹1,00,000 ॾंड विधो वियो। तैयार थियल मिठाई खे इसाया कराए छॾियो ऐं लाइसेंस ठाराइण लाइ पाबंद कयो वियो। अहिड़ी तरह माशाला बेकर्स बलोच पकवान सेंटर ते पिणु खाधो चकास कयो वियो ऐं सफ़ाई न हुअण ते ॾंड विधा विया ऐं आईंदा लाइ सफ़ाई जो ख़्यालु रखण लाइ तंबीह पिणु कई वई। लाइसेंस ठाहिण लाइ पाबंद कयो वियो ऐं चेयरमैन होटल ते सफ़ाई जे मयार खे चेक कयो वियो ऐं वधीक पाबंद कयो वियो ऐं लाइसेंस ठाराइण लाइ चालान पिणु ॾिनो वियो। मैडम नताशा सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त अवाम खे साफ़ सुथरो खाधो तयारु करे खाराइण ऐं सुठो मटीरियल इस्तेमालु करणु हर दुकानदार होटल वारे जो कमु आहे, पर असांजे मुल्क में अक्सर गैर मयारी खाधा तयारु थींदा आहिनि जिन में ख़ासि तौर ते ख़राबु गिहु ख़राबु तेल इस्तेमालु जो वधीक मिक़दारु आहे। हिन मां ई वधीक बीमारियूं पखिड़िजण जो ख़तरो हूंदो आहे। उन्हनि ख़राबु खाधनि मां हेपाटाइटिस सी गुर्दनि जी बीमारियूं पैदा थींदियूं आहिनि ऐं असां हमेशह अवाम खे बहितर माहौल ऐं सुठो खाधो खाराइण लाइ फूड फास्ट होटल्स खीर जा दुकान बेकर ऐं चांहि जे होटलुनि खे पाबंद कंदा रहंदा आहियूं। अॼु घारो शहर में मुख़्तलिफ़ बेकर्स ऐं खाद्य खुराक जे दुकाननि में ठेलनि खे पाबंद कयो आहे ऐं ईंदड़ वक़्त में बि असांजूं टीमूं ईंदियूं रहंदियूं। हिकु सवाल जे जवाब में हुन चयो त बिल्कुलु असांखे इतला पिणु आहिनि, पर तस्दीक खां पोइ ख़राबु क़िस्म जे तयारु कंदड़ गुदामनि ऐं डीलरनि जूं डीपुनि ते छापा हणी उन्हनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कंदासीं। शहरवासियुनि खुराक खाते जे अहिड़ियुनि कार्रवाइनि खे साराहियो ऐं ईंदड़ वक़्त में पिणु उन ते अमल जी उमेद ज़ाहिर कई।